ओम शांति। अॼु जो मिले तारीख़ है 22/1/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पढ़ाई और दैवी कैरेक्टर्स जो रजिस्टर रखो। रोज़ चेक करो कि असांखा कोई भूत न थी। प्रश्न आता ॿार कीअं पुरुषार्थ सां राजा जो तिलक प्राप्त करे सघंदा आहियूं। उत्तर सदा आज्ञाकारी रहण जो पुरुषार्थ करो। संगम ते फरमान बरदार जो टीको ॾियो त राजे जो तिलक मिली वेंदो। बेवफ़ादार अर्थात आज्ञा न मञण वारा राजे जो तिलक न प्राप्त करे सघंदा। कोई भी बीमारी सर्जन सां छुपायो न, छुपाईंदो त पद कम थी वेंदो। बाबा जहिड़ो प्यार जो सागर ठहो त राजे जो तिलक मिली वेंदो। ओम शांति। रूहानी बाबा रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। पढ़ाई माना समझ। तव्हां ॿार सम्झंदा आहियो ये पढ़ाई ॾाढी सहज आहे ऐं ॾाढी ऊची आहे ऐं ॾाढो ऊच पद ॾियण वारी आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो कि ये पढ़ाई असां विश्व जो मालिक ठहिण लाइ पढ़ूं था। त पढ़ण वारा खे केॾी ख़ुशी हुजणी खपे, केतिरो ऊची पढ़ाई आहे। ये वही गीता एपिसोड भी आहे, संगम युग भी आहे। तव्हां ॿार हाणे जगो था, बाक़ी सभु सुम्ही पिया आहिनि। गायन बि आहे न, माया जी निंड्रस में सुम्ही पिया आहिनि। तव्हांखे बाबा अची करे जगायो आहे। सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ते सम्झाईंदा आहिनि, मिठे ॿार याद जी यात्रा जे बल सां तव्हां सॼे विश्व ते राज्य करो, जीअं कल्प पहिरियों कीअं कयो हुयो। ये स्मृति बाबा दिलाईंदा आहिनि। ॿार बि सम्झंदा आहिनि असांखे स्मृति आहे। कल्प कल्प असां हिन योग बल सां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं ऐं पोइ दैविक गुण बि धारण करणा आहिनि। योग ते ई पूरो ध्यानु ॾियणो आहे। हिन योग बल सां तव्हां ॿारनि में ऑटोमेटिकली दैविक गुण बि अची वेंदा। हिन योग बल सां ऑटोमेटिकली तव्हां में दैविक गुण बि अची वेंदा। बाबा चवनि था बराबरि ये इम्तिहान आहे ही मनुष्य खां देवता ठहिण जो। तव्हां हिते आया आहियो योग बल सां मनुष्य सां देवता ठहिण लाइ। ये बि ॼाणंदा आहियो कि असांजे योग बल सां सॼो विश्व पवित्र थी वेंदो। पवित्र हुयो हाणे अपवित्र ठहियो आहे। सॼे चक्कर जे राज़ खे तव्हां ॿार सम्झो आहे ऐं दिलि में बि आहे। भल कोई नयो हुजे त बि ॻाल्हियूं ॾाढी सहज आहिनि सम्झण जी। तव्हां देवता पूज्य हुयो, पोइ पुजारी तमो प्रधान ठहिया आहियो। ॿियो कोई ईअं बतलाए न सघे। बाबा क्लियर ॿुधाईंदा आहिनि, उहो भक्ति मार्ग आहे, ये ज्ञान मार्ग आहे। भक्ति पास्ट थी वई आहे। पास्ट जी ॻाल्हियूं चितो न, उहो त किरण जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा हाणे चढ़ण जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था। ॿार बि ॼाणंदा आहिनि असांखे दैविक गुण धारण करणा ज़रूरु आहिनि। रोज़ चार्ट लिखणो खपे। असां केतिरो समय यादि में रहंदा आहियूं। असां में असां खां छा भूलियूं थियूं। भूलियूं बि भारी चोट बि भूलियुनि जी भारी चोट बि लॻंदी आहे। हुन पढ़ाई में बि कैरेक्टर्स ॾिसबा आहिनि। हिन में बि कैरेक्टर ॾिसबो आहे। बाप त तव्हांजे कल्याण जे लाइ ई चईंदा आहिनि न, उन में बि रजिस्टर रखंदा आहिनि पढ़ाई जो कैरेक्टर्स जो। हिते बि ॿारनि खे दैवी कैरेक्टर्स ठाहिणा आहिनि। भूल न थी, ये संभाल करणी आहे। मूंखां कोई भूत न थी, इन करे कचहरी बि कंदा आहिनि। ॿियो कोई स्कूल आदि में कचहरी न थींदी आहे। पंहिंजे दिलि सां पुछणो खपे। बाबा सम्झायो आहे माया जे कारण कुझु न कुझु अवज्ञायूं थींदी रहंदियूं आहिनि। शुरू में बि कचहरी थींदी हुई। ॿार सच ॿुधाईंदा हुया। बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि अगरि सच न ॿुधायो त उहो भूल वृद्धि खे पाईंदी। उल्टो ॿियो भूल जो दंड बि मिलंदो। भूल न ॿुधाइण सां नाफ़रमान बरदार जो टीको लॻी वेंदो। पोइ राजे जो तिलक न मिलंदो। आज्ञा न मञंदो, बेवफ़ादार ठहींदा आहियूं त राजा ई पाए न सघंदा आहियूं। सर्जन भिन्न भिन्न प्रकार सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। सर्जन सां अगरि बीमारी छिपाईंदव त पद बि कम थी वेंदो।
सर्जन खे ॿुधाइण सां कोई मार त न पवंदी न। बाबा सिर्फ़ु चईंदा आहिनि सावधान। पोइ अगरि अहिड़ी भूल कंदव त नुक़सान खे पाईंदव, पद ॾाढो कमु थी वेंदो। हुते त नेचुरल देवी चलन हूंदी न, हिते पुरुषार्थ करिणो आहे, घड़ी घड़ी फेल न थियणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार जास्ती भूल न करो। बाप ॾाढो प्यार जो सागर आहे, ॿारनि खे बि ओड़ो प्यार जो सागर ठाहींदा आहिनि। यथा बाप तथा ॿार, यथा राजा रानी तथा प्रजा। बाबा त राजा न ठाहींदा, न तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे आपसमान ठाहींदा आहिनि। बाबा जी जो महिमा कंदा आहिनि उहो तव्हांजी बि थियणी खपे। बाबा समान ठहिणो आहे। माया ॾाढी प्रबल आहे, तव्हांखे रजिस्टर रखणु न ॾींदी। माया जे फंदे में त पूरा फसल आहिनि न, माया जी जेल सां त निकिरी न सघंदा आहियो। सच ॿुधाईंदा न आहियो न। त बाबा चईंदा आहिनि एक्यूरेट यादि जो चार्ट रखो। सुबुह जो उथी बाबा खे यादि करो, बाबा जी ई महिमा करो। बाबा तव्हां असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहियो त असां तव्हांजी महिमा कंदा आहियूं। भक्ति मार्ग में केतिरी महिमा ॻाईंदा आहिनि न, उन्हनि खे त कुझु बि पतो न आहे। देवताउनि जी महिमा ई न आहे, महिमा आहे ई असां ब्राह्मणनि जी। सभिनि खे सदगति ॾियण वारो बि हिकु बाबा आहे, उहो क्रिएटर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, सर्विस बि कंदा आहिनि, ॿारनि खे सम्झाईंदा बि आहिनि। प्रैक्टिकल में चईंदा आहिनि उहे त सिर्फ़ु भॻवान वास्ते ॿुधंदा रहंदा आहिनि शास्त्रनि सां। गीता पढ़णु ईंदा आहिनि, पोइ उन्हनि सां मिलंदो छा आहे? केतिरो प्रेम सां वेही पढ़ंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, पढ़ंदा पतो न पवंदो आहे कि हिननि सां छा थींदो। इहे न ॼाणंदा आहिनि कि असां हेठि ई सीढ़ी उतरंदा आया आहियूं। दिन प्रतिदिन तमो प्रधान ठहिणो ई आहे। ड्रामा में नूंद आहे न अहिड़ी। हिन सीढ़ी जो राज सवाइ बाबा जे कोई बि सम्झाए न सघंदो। शिव बाबा ई ब्रह्मा द्वारा सम्झाईंदा आहिनि। इहे बि हिननि सां सम्झी करे पोइ तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। मूल वॾो टीचर, वॾो सर्जन त बाबा ई आहे। उन्हनि खे यादि करिणो आहे। ईअं न चईंदा आहिनि कि ब्रह्मणी खे यादि करो, यादि त हिक जी रखणी आहे। कॾहिं बि कंहिंजे साथ मोह न रखिणो आहे। हिकु बाबा सां ई शिक्षा वठणी आहे। निर्मोही बि ठहिणो आहे। इन में ॾाढी महिनत खपे। सिधी पुराणी दुनिया सां वैराग्य खपे। इहे त ख़तमु आहे ई। हिन में लव आसक्ति कुझु न आहे। केतिरा वॾा वॾा मकान आदि ठाहींदा रहंदा आहिनि, उन्हनि खे पतो न आहे कि पुराणी दुनिया बाक़ी केतिरो समय। तव्हां ॿार हाणे जाॻिया आहियो, ॿियनि खे बि जगाईंदा आहियो। बाप आत्माउनि खे जगाईंदा आहिनि। घड़ी घड़ी चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। शरीर सम्झंदा आहियो त जीअं सुम्हल ई पिया आहियो, है न। पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे बि यादि करो। आत्मा पतित आहे त शरीर बि पतित मिलंदो आहे। आत्मा पावन आहे त शरीर बि पावन मिलंदो आहे। मतिलबु शरीर बि आत्मा जी स्थिति अनुसार मिलंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ई हिन देवी देवता घराने जा हुयो, पोइ तव्हां ई ठहींदा। केतिरो सहज आहे। अहिड़े बेहद जे बाप खे असां छो न यादि कंदासीं। सुबुह उथी करे बि बाबा खे यादि करो। बाबा तव्हांजी त कमाल आहे। तव्हां असांखे केतिरो ऊच देवी देवता ठाहे करे पोइ निर्वाण धाम में वेही रहंदा आहियो। एतिरो ऊच त कोई ठाहे न सघे। तव्हां केतिरो सहज बतलाईंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि जेतिरो टाइम मिले कमु काज कंदे हुए बि मूंखे यादि करे सघंदा आहियो न। यादि ई तव्हांजो बेड़ो पार करण वारी आहे, अर्थात कलयुग सां उन पार शिवालय में वठी वञण वारी आहे। शिवालय खे बि यादि करिणो आहे। शिव बाबा जो स्थापन कयल हुअ स्वर्ग, त ॿिन्हिनि जी यादि ईंदी। शिव बाबा खे यादि करण सां असां स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। इहे पढ़ाई आहे ई नई दुनिया जे लाइ। बाबा बि नई दुनिया स्थापना करणु ईंदा आहिनि न। ज़रूरु बाबा अची करे कोई त कर्तव्य कंदा हूंदा न,
तव्हां ॾिसंदा बि आहियो मां पार्ट वॼायां थो। ड्रामा जे प्लान अनुसार तव्हां ॿारनि खे 5000 वर्ष पहिरियों वारी यादि जी यात्रा ऐं आदि मध्य अंत जो राज ॿुधाईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हर 5000 वर्ष पोइ बाबा असांजे सम्मुख ईंदा आहिनि। आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे, शरीर न। बाप ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। आत्मा खे ई प्योर ठाहिणो आहे न। आत्मा खे हिकु बार ई प्योर ठाहिणो हूंदो आहे। बाबा चवंदा आहिनि मां अनेक बार तव्हांखे पढ़ायो आहे, पोइ बि पढ़ाईंदुमि। इहे कोई सन्यासी चई न सघे। बाप ई चवंदा आहिनि ॿार मां ड्रामा जे प्लान अनुसार पढ़ाइणु आयो आहियां, पोइ 5000 वर्ष पोइ ईअं ई अची करे पढ़ाईंदुमि। जीअं कल्प पहिरियों तव्हांखे पढ़ाए करे राजधानी स्थापना कई हुई। अनेक बार तव्हांखे पढ़ाए करे राज जी स्थापना कई हुई। इहा केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि जो बाबा ई सम्झाईंदा आहिनि। श्रीमत केतिरी श्रेष्ठ आहे। श्रीमत सां ई असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। श्रीमत सां ई असां विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। ॾाढो वॾो वॾो मर्तबो असांखे मिलंदव। कोई खे वॾी लॉटरी मिलंदी त मथो ख़राबु थी वेंदो, कोई हलंदे हलंदे होपलेस थी वेंदा आहिनि। असां पढ़ी न सघंदासीं, असां विश्व जी बादशाही कीअं वठंदासीं। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाबा चवंदा आहिनि अतीन्द्रिय सुख ऐं ख़ुशी जी ॻाल्हियूं मुंहिंजे ॿारनि खां पुछो। तव्हां वेंदा आहियो सभिनि खे ख़ुशी जी ॻाल्हियूं ॿुधाइणु। तव्हां ई विश्व जा मालिक हुयो, पोइ 84 जन्म भोगी हाणे ग़ुलाम ठहिया आहियो। ॻाईंदा बि आहिनि न मां ग़ुलाम तव्हांजो। सम्झंदा आहिनि पंहिंजे खे नीच चइणु, नंढो थी करे हलणु सुठो आहे। ॾिसो बाबा केरु आहे, उन्हनि खे केरु ॼाणंदो ई न आहे। उन्हनि खे बि सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो। बाबा कीअं अची करे सभिनि खे बार बार चई सम्झाईंदा आहिनि। हीअ आत्मा ऐं परमात्मा जो मेलो आहे न, उन्हनि सां असांखे स्वर्ग जी बादशाही मिलंदी आहे। बाक़ी गंगा सनानु आदि करण सां कोई स्वर्ग जी राजा ई न मिलंदी आहे। गंगा सनानु त ॾाढो बार कयो। ईअं त पाणी जो सागर सां ईंदा आहिनि, पाणी सागर सां ईंदो आहे, परंतु इहा बरसाति कीअं पवंदी, इन्हनि खे बि कुदरत चवंदा आहिनि। हिन समय बाबा तव्हांखे सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। धारणा बि आत्मा ई कंदी आहे, न की शरीर। तव्हां फील कंदा आहियो बराबरि बाबा असांखे छा खां छा ठाहे ॾींदा आहिनि, है न। हाणे बाप चवंदा आहिनि ॿार पंहिंजे ते रहम करो, कोई अवज्ञा न करो, देह अभिमानी न ठहो, मुफ़्त पंहिंजो पद कमु करे ॾींदा। टीचर त सम्झाईंदो न। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा बेहद जो टीचर आहे। दुनिया में केतिरे ढेर भाषायूं आहिनि। कोई बि चीज़ छपंदी आहे त सभु भाषाउनि में छपणी खपे। कोई लिटरेचर छपाईंदा आहियो त सभिनि खे हिकु जहिड़ी हिकु कॉपी भेजे ॾियो। हिकु कॉपी लाइब्रेरी में भेजी ॾियणी खपे। ख़र्चे जी ॻाल्हि न आहे। बाबा जो भंडारो ॾाढो भरिजी वेंदो। पैसो पाण वटि रखी करे छा कंदा। घर त न खणी वेंदव न। अगरि कुझु घर खणी वेंदव त परमात्मा जी यज्ञ जी चोरी। तौबा तौबा, अहिड़ी बुद्धि छल कंहिंखे न मिले। परमात्मा जी यज्ञ जी चोरी, उन्हनि जहिड़ो महान पाप आत्मा कोई थी न सघे। केतिरी अदमगति थी वेंदी आहे न। बाबा चवंदा आहिनि इहे सभु ड्रामा में पार्ट आहे। तव्हां राजा ई कंदा आहियो, उहे तव्हांजी सर्वेंट ठही वेंदा आहिनि। सर्वेंट बग़ैर राजा ई कीअं हलंदी। कल्प पहिरियों बि ईअं स्थापना थी हुई। हाणे बाबा चवंदा आहिनि पंहिंजो कल्याण करणु चाहींदा आहियो त श्रीमत ते हलो, दैवी गुण धारण करो। क्रोध करणु दैवी गुण न आहे, इहा आसरी गुण आहे। कोई क्रोध करे त चुप करे ॾियणो खपे, रिस्पॉन्ड न करिणो आहे। हर हिक जी चलन सां सम्झी सघंदा आहियो अवगुण त सभिनि में आहिनि। जॾहिं कोई क्रोध कंदा आहिनि त उन्हनि जी शकल तांबे जहिड़ी थी वेंदी आहे। मुख सां बॉम्ब हलाईंदा आहिनि, पंहिंजो ई नुक़सानु करे ॾींदा आहिनि। पद भ्रष्ट थी वेंदो आहे।
सम्झ हुजणी खपे। बाबा चईंदा आहिनि जो पाप कर्म कंदा आहियो उहो लिखी ॾियो। बाबा खे ॿुधाइण सां माफ़ थी वेंदो, बोझ हल्को थी वेंदो। जन जन्मांतर सां तव्हां विकार में वञणु लॻिया आहियो। हिन समय कोई बि पाप कर्म कंदव त 100 गुणा थी वेंदो। बाप जे अॻियां भूल कई त 100 गुणा दंड पाईंदव। कियो ऐं ॿुधायो न त वृत्ति खे पाईंदो रहंदो। बाबा त सम्झाईंदा कि पंहिंजे खे नुक़सान न पहुचाईंदा। बाप ॿारनि जी बुद्धि सालीम अर्थात सुठी ठाहींदा आहिनि। ॼाणंदा आहिनि इहे कीअं पंधु पाईंदा। इहे बि 21 जन्मनि जी ॻाल्हि आहे। जो सर्विसेबल ॿार आहिनि उन्हनि जो सुभाउ ॾाढो मिठो खपे। कोई झटि बाप खे बतलाईंदा आहिनि बाबा इहा भूल थी। बाबा ख़ुशि थींदा आहिनि। भॻवानु ख़ुशि थियो त ॿियो छा खपे। इहे त बाप टीचर गुरु टई आहिनि, न त टई नाराज़ थी वेंदा। अच्छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जे सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार श्रीमत ते हली पंहिंजी बुद्धि सालिम रखणी आहे। कोई बि अवज्ञा न करणी आहे। क्रोध में अची करे मुख सां बॉम्ब न कढणा आहिनि। चुप रहणो आहे। ॿियो आहे दिलि सां हिकु बाप जी महिमा करणी आहे। इहा पुराणी दुनिया सां आसक्ति व प्यार न रखिणो आहे। बेहद जी वैरागी ऐं निर्मोही ठहिणो आहे। वरदान यादि जे आधार द्वारा माया जी कीचड़ सां परे रहण वारा चेयरफुल ठहो। कोई कहिड़ी बि ॻाल्हि साम्हूं अचे सिर्फ़ु बाबा ते छॾे ॾियो। जिगर सां चओ मुंहिंजो बाबा त उहो ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। ये बाबा शब्द दिलि सां चइण ई जादू आहे। माया पहिरियों बाबा खे बुलाईंदी आहे। इन करे सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते अटेंशन ॾियो त कमल पुष्प समान पंहिंजे खे अनुभव कंदो आहे। यादि जे आधार ते माया जी समस्याउनि जी कीचड़ सां सदा परे रहंदो। कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में हलचल न ईंदी। सदा हिकु ई मूड रहंदो चेयरफुल। स्लोगन आहे पवित्रता जी धारणा व धर्म खे जीवन में लाइण ई महान आत्मा ठहिणो। पवित्रता जी धारणा व धर्म के जीवन में लाइण ही महान आत्मा ठहिणो। अव्यक्त इशारो स्वयं के बंधननि सां मुक्त करण लाइ पंहिंजी चलन खे ऐं पंहिंजो कोई कड़ो संस्कार उनखे चेंज करो। बंधन विझण वारो पंहिंजो कमु करे तव्हां पंहिंजो कमु करो। उन्हनि जे कम खे ॾिसी घबरायो न। जेतिरो उहो पंहिंजो कमु फोर्स सां करनि तव्हां पंहिंजो कमु फोर्स सां करो। उन्हनि सां गुण उठायो कि उहो कीअं पंहिंजो कर्तव्य करनि था। तव्हां बि करो। पंहिंजे खे बंधननि सां मुक्त करण जी युक्ति रचो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।